नाज़रीन, भेरिया रोड जे डॉन पब्लिक हाई स्कूल में जश्न ईद मिलादुन नबी जी तकरीब थी गुजरी। उन हवाले से पेश आए मजीद किरियो की रिपोर्ट। नूर मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। सजी दुनिया जहाँ भेरिया रोड में भी बिनी जहान जे सरदार आकाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत ईद उन नबी जे सिलसिले में आलम कायनात बिनी जहान जे सरदार जे शान में तकरीबुन नातुन जो सिलसिलो जारी है। भेरिया रोड जे डॉन पब्लिक हाई स्कूल में स्कूल के प्रिंसिपल उस्ताद अनवर की मेज़बानी हेठ मीलादुन नबी जी तकरीब थी गुजरी। तकरीब में शरीक शागिर्दन उस्तादन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त जीअं त अॼु महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में उनकी विलादत के हिसाब से मीलाद महफ़िल डॉन अकेडमी हाई स्कूल भेरिया रोड की तरफ़ा मल्हाई पई वञे। माशाअल्लाह ॿारनि में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक, उनके इख़लाक़ मुबारक, उन ज़िंदगी के बाबत ॿारनि खे ॿुधायो पियो ऐं ॿारनि स्पीचूं ऐं नातूं ठाहे करे सभिनी खे ॿुधायूं पिए। माशाअल्लाह दिल अफ़रोज़ ऐं दिल के राहत बख़्शण महफ़िल मीलाद जो प्रोग्राम हर साल इन साल वांगुरु थींदो रहंदो आहे। सब का पहिरियां असां हर साल जियां हिन साल भी जश्न ईद मिलाद नबी के हवाले से डॉन अकेडमी हाई स्कूल भेरिया रोड में ही प्रोग्राम मुनक़िद किया। ॿारनि जे में तमाम घणी खुशी की लहर है। उन्हनि सां गॾोगॾु नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोने अख़लाक़ के बारे में भी ये ॿारनि खे सुठी तरबियत वञे थी, जिन के हवाले से ॿारनि तमाम घणी सुठियूं नातियूं स्पीचेस पेश कयूं आहिनि। हर साल हमारे डॉन अकेडमी के स्कूल के प्रोग्राम होते हैं और बाकी प्रोग्राम भी हम करते हैं, लेकिन महफ़िल मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का प्रोग्राम जो है वो हम हर साल जोशो खरोश से मनाते हैं। जी असांजे हिसाब मिलादुन नबी के हिसाब सां प्रोग्राम ही मुनक़िद किया वियो आहे। ये प्रोग्राम स्कूलन लाइ तमाम बेहतरीन कदम ॿारनि में उजागरी करण लाइ, उन्हनि खे पंहिंजे नबी के ज़िंदगी के बारे में ॿुधाइण लाइ, उन्हनि जो शान, उनजी जेकी ज़िंदगी गुज़री, उनजो इख़लाक़ मुबारक आहे, उनजूं आदतूं, उनजी सीरत, उनजी सुनत ते हलण जे लाइ ही प्रोग्राम तमाम एक बेहतरीन अमल इन स्कूल के हिसाब से। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, तो घुरां तोखां मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मीलाद मुस्तफ़ा जी तकरीब में आयल उस्तादन शागिर्दन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन चयो त कायनात जो वजूद असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे आहे। असांखे फ़ख्रु आहे त असांजो आका, असांजो रहबर, अखियुनि जो ठार, समूरनि नबियुनि जो सरदार, सरवरे कायनात जा उम्मती आहियूं। उन जे अचण सां ख़ुशियूं मीलाद वॾे धाम धूम सां मल्हाईंदा रहंदासीं। जॾहिं त नातुनि तकरीरुनि में हिसो वठंदड़ ऐं कामयाब थींदड़ शागिर्दनि खे ऐं शागिर्दाणियुनि खे इनाम पिणु ॾिना विया। मगर उनकी तस्वीर सीने में मौजूद है, जिसने लाकर कलामे इलाही दिया वो मोहम्मद मदीने में मौजूद है। फूल खिलते हैं पर के सल्ले अला, फूल खिलते